दरियाए सिंध से नए केनाल निकालने के खिलाफ दरिया बचाओ कमेटी मुख्तलिफ सियासी समाजी मजहबी जमायतों और शहरियों की जानिब से कामरेड अलहदाद खुश, कामरेड हमल खुश समेत दीगर की सरबराही में शदात कोट प्रेस क्लब से मेन कोट मोटू चौक तक एहतजाजी रैली निकाल कर वफाक के खिलाफ शदीद नारेबाजी की गई, जबकि एहतजाज के बाइस ट्रैफिक मुअत्तल रही। सिंध के हज़ारे लखे मानू निकरी किनालन के रद्द करे छो। असा के सिंधु दरिया से को भी किनाल कबूल कोने। असा के जेका भी कुर्बानी देनी पई दींदासी, पर सिंधु ते को भी किनाल को भी डैम कहीं भी सूरत में कबूल कोने। तो असा के पांजी रद्द देनी पई भी दींदासे, पर सिंधु दरिया के बचाईंदासे। सिंध दरिया ते चोंदा छ नवा केनाल ता करण पिया। सिंध में तमाम पानी जी शदीद कोट पहिरियां हिते मौजूद आहे, जंहिंजे करे बारिशूं थींदियूं आहिनि, तॾहिं खां आबादी थींदी आहे। असीं सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत था कयूं ऐं इंतिज़ामिया खां मुतालबो था कयूं त सिंध सां हेॾो ज़ुल्म ऐं ज़्यादती बंदि करे इहे केनाल पंहिंजा ख़तमु कया वञनि। नदी था तहरीकूं ॾिसो था, सॼी सिंध जेका सरापा एहतजाज आहे। जो हिकु ई मुतालबो आहे त सिंधु दरिया असांजो साह जी रग आहे ऐं सिंध जो जीआपो आहे। सिंध में वाहिद ज़रियो असां वटि सिंधु दरिया जंहिं ते असांजी मईशत बीठल आहे। असांजे सिंधु दरिया ते जेके नवां कैनाल ठाहिनि था उनजा असां सख़्तु मुखालिफ़ आहियूं। इहे सिंधु दरिया जे मथां के बि नवां कैनाल ठाहिण न ॾींदासीं। असांजो मुतालबो आहे त सिंधु दरिया जो मौज मोटायो, खसियो न, असांखे उंज न मारियो। असांजो हे ज़रई मुल्क आहे, असांजो गुज़र सफ़र इन सिंधो नदी ते आहे। सिंधो नदी ऐं सिंध धरती असांजी माउ आहे। जॾहिं उन माउ खे ही सुकाइण ईंदा त उन ते असां पंहिंजी रत लाहींदासीं। ऐं अॻ में बि असांजा हज़ारे दोस्त हिते शहीद थी विया आहिनि। हीअ शहीदनि जी धरती आहे। हिन धरती खे जेको बि सुकाइण जे लाइ जेको भी मेरीअ खे खणंदो उन जो असां ॿई अखियूं कढंदासीं। जबकि मुजाहिरीन का कहना था कि दरियाए सिंध हमारी माँ है, जो सिर्फ सिंध नहीं बल्कि पूरे मुल्क के लिए अहम है। दरियाए सिंध पर नए केनाल बनाने से सिंध को पानी इंतहाई कम मिलेगा। नए केनाल बनाकर दरिया को महदूद करने की कोशिश की जा रही है, जिसे किसी सूरत कबूल नहीं किया जाएगा। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश टीवी, शदात कोट।